से बेहतर है। आज का फेस मास्क कल के ऑक्सीजन मास्क से बेहतर है। आज का 6 फीट का फासला कल की 6 फीट गहराई से बेहतर है। एहतियात करें, एहतियात बेहतर है, क्योंकि वबा का खतरा अभी टला नहीं है। कोरोना की अलामात हो तो हुकूमत खैबर पख्तूनख्वा की हेल्पलाइन 1700 पे कॉल करें। ये पैगाम हुकूमत खैबर पख्तूनख्वा, UNDP और USAID की जानिब से पेश किया गया। ही रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी आवाज़ है। प्रोग्राम पेश कजे थो सुगंध। अस्सलामुअलैकुम। प्रोग्राम सुगंध साण करे प्रोग्राम जी मेज़बान शगुफ्ता खालिक प्रोग्राम जो पेशकार है यासीन जूने जो मूंसां गॾु फनी सहकारी स्टूडियो इंजीनियर है मुर्तज़ा सोलंकी। सलामती जी तमाम घणी दुआउनि सां सभिनी रेडियो ॿुधंदड़ महिरबाननि खे दिलि जी गहराइनि सां हमेशह जीअं भलीकार था चऊं। मुअज़्ज़िज़ सामीन जा खोड़ सारा ख़त मुंहिंजे साम्हूं पिया आहिनि। चाहींदसि त प्रोग्राम में त ज़ाहिर आहे ख़त बि अव्हांजा शामिलु थींदा आहिनि। कुझु ख़त बि साम्हूं मूंखे जवाबु तलब ॻाल्हि जंहिं ख़त में हूंदी उन्हनि खे शामिलु कंदासीं ऐं ॿिया जेके अव्हां सही लफ़्ज़ मुंतख़ब करे इंतिख़ाब सिलसिले जे लाइ लिखी मोकिलियो आहे ऐं घणी तादाद में उहे ख़त बि मौसूल थिया आहिनि उन्हनि खे बि शामिलु कंदासीं। ऐं मुर्तज़ा खे चवंदसि त तव्हांखे गुज़िरियल हफ़्ते वारी जेका झलक आहे उहा ॿुधाए। नैणनि जा ककर बरसिया हूंदई इहा झलक हुई जेका मां ॿुधी गुज़िरियल हफ़्ते जी। ऐं हिन मां मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ चूंड करे असांखे लिखी मोकिलिणो हुयो त असां हीअ लफ़्ज़ सही सम्झी ख़त लिखियो आहे। तव्हां बि ॿ कार्ड मोकिलींदा आहियो, हिकिड़े में लिखंदा आहियो हिकिड़ो अखर ऐं ॿिए में लिखंदा आहियो ॿियो अखर ऐं यकीननि हिकिड़ो त पोइ तव्हांजो सही थियणो ई आहे। इन करे मूंखे अफ़सोस कोन थींदो आहे छो त ख़त घणा ज़ाया बि कोन वेंदा आहिनि अव्हांजा ऐं हिकिड़ो अगरि ग़लति थी वेंदो आहे त ॿियो शामिलु थींदो आहे। हिकिड़ी गुज़ारिश बि अव्हांखे कंदी हलां त जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रबियुल अव्वल जो महीनो शुरू थियण वारो आहे। अॼोके प्रोग्राम में जेका झलक अव्हांखे ॾींदसि उन झलक जी मुनासिबत सां जेके गीत लिखी मोकिलियो त कोशिशि कजो या शाह जे कलाम मां हुजनि हज़रत सचल सरमस्त या के अरफाणो कलाम जेकॾहिं तव्हां लिखी मोकिलींदा त असांजे लाइ बि आसानी थींदी। ऐं रबियुल अव्वल जे बाबरकत महीने में तव्हां बि चाहींदा त असां अरफाणो कलाम ॿुधो इन लाइ थोरी अव्हांजे सहकार जी ज़रूरत पवंदी। झलक अव्हां ॿुधी ऐं ॿ अखर हिन में बिल्कुलु वाज़िह हुआ जेके असांजे जेका झलक जेके लिखियलु आहिनि मूं वटि उन्हनि में इहो अखर न हलियलु हुया। इहे उन्हनि मां हिकिड़ो अखर असां पाण वटि चूंडे लिखी छॾियो हो ऐं अॼोके प्रोग्राम में उन लफ़्ज़ खे असां मुंतख़िब करार ॾिनो आहे। ऐं हिकिड़ो महिरबानी जंहिंजो ख़त कुणे में निकितो आहे उहो बि बिल्कुलु ख़त मुंहिंजे साम्हूं मौजूदु पियो आहे। उन ख़त खे बि शामिलु करे वठंदासीं। ऐं तारुफ़ बि मोहम्मद सुमार मेमण जो जेको गुज़िरियल हफ़्ते जो असांजो विनर आहे उनजो असांखे मिलियो आहे उन तारुफ़ खे बि शामिलु कंदासीं ऐं कुझु अव्हांजे ख़तनि जी मोट बि ॾींदासीं, कुझु SMS बि शामिलु कंदासीं। ठीकु आहे, प्रोग्राम जी शुरूआति था कयूं। अॼोको मुंतख़ब सही लफ़्ज़ जेको अव्हां लिखी मोकिलियो आहे चूंडे मोकिलियो आहे उहो आहे ककर। जी हा, ककर अॼोको मुंतख़ब सही लफ़्ज़ आहे। जिन महिरबाननि महिनत करे ऐं पंहिंजे क़ीमती वक़्त मां वक़्तु कढी असांखे ख़त लिखी मोकिलिया आहिनि उन्हनि में ॻोठ ढालू ख़ासि खेली खां, नबी बख्श ख़ासि खेली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि खेली, अब्दुल मालिक ख़ासि खेली, ताज मोहम्मद ख़ासि खेली ऐं हबीबुल्ला ख़ासि खेली। M इब्राहिम राजड़ ॻोठ खंभरे खां असांखे ख़त लिखी मोकिलियो आहे। ॻोठ मोहम्मद इब्राहिम लखारी जोही खां ग़ुलाम अली लखारी। हीअ ख़त ॻोठ हाजी खंडो मरी काठड़ी खां हाजी अला वरायो मरी, फ़कीर हुसैन बख्श मरी ऐं मीर नवाज़ वापारी जो मिलियो आहे। ॻोठ रावत लखारी खां मुमताज़ अली लखारी। ॻोठ मीर ठारो ख़ान ॾावच खां मोहम्मद अयूब ॾावच, मोहम्मद यूसुफ ॾावच, सुमेर अली ॾावच, उमेर अली ॾावच, दानिश अली ॾावच। अदा तव्हांजो जेको मीर ठारो ख़ान ॾावच जा मोहम्मद अयूब ॾावच ख़त अव्हांजा
असांजा ॿ टे ॿिया बि मूं वटि पिया आहिनि जिन में मां लफ़्ज़ माण्हू चूंड करे मोकिलिया हुआ उहे ख़त मूंखे मिलिया आहिनि पर अरबा ते न ख़मीस ते मिलिया इन करे उहे ख़त रहिजी विया आहिनि ऐं कोशिशि कंदसि जेकॾहिं अॼु मूंखे वक़्तु मिले त आउं इहे ज़रूरु उन्हनि खां महिरबानी खे बि शामिलु कंदसि सही लफ़्ज़ चूंड करे ॻोठ बिलू पंवर खां मोहम्मद यूसुफ पंवर मुनीर अहमद पंवर सरीर अहमद पंवर ऐं अमीर अहमद पंवर जो ख़त मिलियो आहे शहर दड़े खां मोहम्मद साले कच्छी जो ख़त मिलियो ॻोठ बख्श अली गिशकोरी खां वफ़ा ज़फ़र अली गिशकोरी ऐं नंढड़ो आहे अलाए ॾिनो गिशकोरी ऐं सांगे फरे खां मोहम्मद सुमार मेमण ऐं नंढड़ो आहे हिननि जो हिननि जी बि नंढड़ी आहे सवेरा सूमार मेमण ऐं सांगे फरे खां मोहम्मद अज़ीम ख़ासि ख़ैरी ऐं अब्दुल मुतलिब मेमण तव्हांजो बि चूंडियल लफ़्ज़ बिल्कुलु सही आहे ऐं चूंड लफ़्ज़ मीरपुर ख़ासि खां अमीर अलहयार ख़ान टालपुर असांखे लिखी मोकिलियो आहे हीअ ख़त असांखे रियाज़ कॉलोनी नौशरो फ़िरोज़ खां शाद शाह मोहम्मद डायरी जो मिलियो आहे शहर अठठ मोरी खां अलहदाद गोरचाणी ऐं निसार अली गोरचाणी जो मिलियो आहे हीअ ख़त लिखी मोकिलियो असांखे चूंड लफ़्ज़ ककर करे पांधी मोड़ फुल ॾियूं खां सोढो ख़ान मरी काछे राजे गंढे खां जानी जान मोहम्मद ब्रह्माणी ऐं ॻोठ मियां दाद नोहड़ी देह हालारो खां मुनीर अहमद नोहड़ी ही लफ़्ज़ ककर चूंड करे असांखे ख़त लिखी मोकिलियो आहे ॻोठ मियां दाद नोहड़ी देह हालारी खां बशीर अहमद नोहड़ी उहो ई आहे अदा तव्हांजा ॿ भेरा शायदि नाला शामिलु थी विया नौशरू फ़िरोज़ खां मीर हसन महर ऐं आजिज़ गुल हसन महर फ़िरोज़ गुल महर ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा महर अल हुसैनी चौक शहर महबूब तेरो जतोई खां मज़हर अली भुट्टो शफ़क़त हुसैन भुट्टो ऐं ज़ीशान मज़हर अली भुट्टो दरगाह जाम छते खां नाज़ अब्दुल जब्बार खोसो ऐं ग़ुलाम यासीन खोसो ॻोठ सैयद आकिल शाह खां ताराचंद भील ऐं फौजिश कुमार सही अखर चूंड करे शहर उमरकोट खां रामचंद ओॾे जो ख़त मिलियो ॻोठ ग़ुलाम हुसैन जलालाणी खां नाज़ फ़कीर मोहम्मद जलालाणी महबूब नाज़ जलालाणी मुख़्तियार नाज़ जलालाणी आरज़ू असलम जलालाणी ऐं सैयद शरीफ़ अली शाह शहर झोल खां मोहम्मद नसीम हैदरी सागर फ़कीर मोहम्मद हैदरी शुजात हुसैन जलालाणी ऐं करार हुसैन जलालाणी इकरार आहे या करार आहे बहरहाल अलिफ लिखियलु कोन्हे करार हुसैन जलबाणी आहे फ़कीर ग्रुप शहर टंडो ग़ुलाम अली खां मोहम्मद बख्श लुंड गाज़ी ग़ुलाम रसूल दल ऐं लियाकत कपरी जो ख़त मिलियो फ़कीर ग्रुप शहर चंबड़ जे ॻोठ बहादुर ख़ान जलबाणी खां फ़कीर मोहम्मद अशरफ जलबाणी मंज़ूर हुसैन जलबाणी ऐं तनवीर हुसैन जलबाणी पंगरे शहर खां अली नवाज़ मेमण लाला नबील अली मेमण नईम अली मेमण एम इस्फ़हान मेमण नोमान अली मेमण ऐं नदीम राजा मेमण हीअ ख़त असांखे ॻोठ शाह बख्श जमाली नवाब शाह खां मोहम्मद अली जमाली इरशाद अली जमाली काशिफ़ अली जमाली ऐं ज़हीर अहमद जमाली जो मिलियो आहे ख़ैरपुर नाथन शाह खां नबी बख्श मीराणी ऐं शिराज़ अली मीराणी ऐं तव्हां ॿधा सही लफ़्ज़ असांखे चूंड करे ख़त लिखी मोकिलियो ॻोठ रईस लेमो ख़ान लखारी खां रहीम बख्श ऐं इरशाद लखारी तव्हां शिकायत कई आहे त आउं ख़त लिखंदो आहियां आदि इंतज़ारु बि ॾाढो कंदा आहियूं ऐं पर अवां असांजे ख़तनि खे शामिलु हले छो नथा करो अदा ॾिसो तव्हांजो मूंखे ख़त मिलियो आहे त तव्हां सभु लफ़्ज़ बि बिल्कुलु सही चूंड करे मोकिलियो आहे त असां ख़त तव्हांजो शामिलु कयो आहे जिते एतिरा ख़त शामिलु थींदा उते अव्हांजे ख़त खे असां छो पासीरो करे रखंदासीं ॻोठ काज़ी फैज़ मोहम्मद राजड़ खां अब्दुल गफ़ूर राजड़ ऐं अब्दुल मजीद राजड़ ॻोठ ख़लीफ़े मोहम्मद हयात जुनेजो खां इबू पोटो पुनल राही ऐं फरीद अहमद इबू पोटो ॻोठ ढिंगाण भुरगुड़ी खां नूर मोहम्मद सोलंगी ॻोठ बुग बुरड़ा तलके ख़ैरपुर नाथन शाह खां फ़कीर नज़र मोहम्मद गाॾाही फ़कीर मोहम्मद बख्श गाॾाही सैयद अली शाह ऐं फ़कीर साकिब रज़ा गाॾाही ख़त असांखे लिखी मोकिलियो सही लफ़्ज़ चूंड करे मीरपुर भठोरे खां मोहम्मद यूसुफ खत्री दानिश यूसुफ खत्री ताबिश यूसुफ खत्री ऐं अबू मेमण टंडे अलहयार खां बशीर गुल सुमरो सिकंदर अली सुमरो वफ़ा अब्दुल्ला जरवार शहज़ादो अली रज़ा सुमरो ऐं महबूब अली ख़ासि खेली शहर झुंगशाही खां मीर आशिक़ लतीफ़ बिरोही शहर टंडो आदम खां नाज़ ख़ान ख़ासि खेली ऐं अब्दुल वाहिब ख़ासि खेली ऐं नबन ख़ान ख़ासि खेली प्रीतमाबाद खां मोहम्मद रहीम बिरोही अब्दुल रहीम बिरोही ऐं मोहम्मद नवाज़ शर खानपुर जुनेजो खां मोहम्मद ख़ान बिरोही ऐं वफ़ा अली अकबर ख़ासि खेली आज़ादार चौक टंडोला यार खां शहज़ादो वक़ार अहमद सुमरो वफ़ा रज़ा सुमरो ऐं वक़ार रज़ा सुमरो बशीर अहमद सुमरो निशा वक़ार सुमरो शहज़ादी शाज़ी सुमरो आसिफ़ा ख़ान सुमरो ऐं शहज़ादो शायान अली सुमरो
ही ख़त असांखे ॻोठ ढालो ख़ासि खेली खां तव्हांजा ॿ ख़त असांखे मिलिया आहिनि। नबी बख़्श ख़ासि खेली, मोहम्मद रहीम पप्पू ख़ासि खेली, ताज मोहम्मद ख़ासि खेली, अब्दुल मालिक ख़ासि खेली, कादिर बख़्श शहर रोशनाबाद खां, मेवो ख़ान अलियाणी। हे ख़त असांखे बदीन जे ॻोठ वज़ीर लगारी खां मजबूर मिठू लगारी, अलाए ॾिनो लगारी ऐं आकाश लगारी जो मिलियो आहे। आतरा मोरी खां मोहम्मद इसहाक महर जो ख़त असांखे मिलियो आहे। शहर हथोंगे खां कायम मल भील ऐं जमाल मल भील। सही लफ़्ज़ चूंड करे असांखे दरगाह सही शहीद जमाल शाह खां फ़क़ीर नज़ीर हुसैन हैदरी ऐं बसि इहो हिकिड़ो ई तव्हां नालो लिखी मोकिलियो आहे, पर अखर सही तव्हांजा बिल्कुलु हल्की पेन सां लिखियलु आहिनि। खाड़क थर खां असांखे हीउ ख़त लिखी मोकिलियो आहे महराब ख़ान खोसो, शेर मोहम्मद खोसो ऐं राणो ख़ान खोसो। चंबर शहर खां असांजी भेण नाज़िया कमल इलाही ॾींहंनि खां पोइ ख़त लिखी मोकिलियो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं हीउ ख़त उॾेरेलाल स्टेशन खां ग़ुलाम हुसैन खोसो, दिलशाद अली खोसो, इरशाद अली खोसो ऐं शिराज़ अली खोसे जो मिलियो आहे। शहर कंबर अली ख़ान खां हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग ऐं हाजी शकील रमज़ान गोपांग। ॻोठ सन्याणी लाखेर ख़ैरपुर नाथन शाह खां अली अहमद लाखेर, शोएब अहमद लाखेर, जुनैद अहमद लाखेर, तारिक अली लाखेर। तव्हांजी वॾा तमामु घणी महिरबानी, तव्हां ख़त लिखियो आहे ऐं कोशिशि कंदसि टाइम मिलियो त हुन ख़त जी मोट बि ॾींदासीं। ॻोठ अकरी शरीफ़ खां उदास मोहम्मद आलम शरबलो विस्तरो। हे ख़त असांखे मीरपुर भठोरे खां तबसुम सैफुल्ला खत्री, सागर सोहेल अहमद खत्री, उज़ैर अहमद खत्री, मोहम्मद हुज़ैफ़ा खत्री एस के तबसुम जो मिलियो। ॻोठ आलम ख़ान जरवार काठड़ी खां वफ़ा इमामुद्दीन जरवार, रियाज़ हुसैन जरवार ऐं ग़ुलाम हुसैन जरवार। ॻोठ सन्याणी लाखेर लॻ ख़ैरपुर नाथन शाह खां, ज़िलो आहे हिननि जो ख़ैरपुर नाथन शाह। वफ़ा वज़ीर अहमद लाखेर, समीर अहमद, शिराज़ अली लाखेर ऐं अली रज़ा लाखेर। प्यारो बांदी ख़ासि खेली, दरगाह विलायत अली शाह जे ॻोठ पेरोज़ लगारी मातली खां यादि कयो। ॻोठ सैफुल ख़ान छुटो खां शायद अब्द शकूर छुटो ऐं बिलावल ख़ान छुटो। हीउ ख़त असांखे ॻोठ जुमो ख़ासि खेली, लॻ राज़ी शाह लकियारी खां हाजी ख़ान ख़ासि खेली, ज़फ़र अली ख़ासि खेली ऐं अब्दुल वाहिब ख़ासि खेली जो मिलियो आहे। ॻोठ रोहल ख़ान जाफ़री खां अब्दुल गफ़ार जाफ़री, शहर बेराणी खां मौला बख़्श मरी जो ख़त मिलियो आहे। ऐं ॻोठ मेवे ख़ासि खेली खां असांखे ख़त लिखंदा आहिनि उस्ताद क़ाइम ख़ान ख़ासि खेली, हाजी ख़ान ख़ासि खेली, अब्दुल वाहिब ख़ासि खेली ऐं हिकिड़ो ॿियो बि नालो आहे हाकिम नवाज़ ख़ासि खेली। फुलरियूं खां अहमद ख़ान मरी बलोच, हिन जो तलको आहे सिंधड़ी ऐं ज़िलो आहे मीरपुर ख़ासि। दरगाह सखी जाम दातार खां हुबदार हादी बख़्श चांडियो, फ़क़ीर हुज़ूर बख़्श चांडियो ऐं सैयद क़ुर्बान शाह बुखारी। ॻोठ लाल बाग कंबर खां उञायल अब्दुल रशीद ऐं मुज़मिल रशीद चांडियो, असलम रशीद चांडियो, अयान रशीद चांडियो। ॻोठ मलिक शाह नवाज़ लॻ कोठड़ी खां वफ़ा ताज मोहम्मद ख़ासि खेली, मोहम्मद सावण ख़ासि खेली, तालिब हुसैन लाशारी ऐं लक्ष्मण कोली। मास्तर अब्दुल ख़ालिक खोसो ऐं मिस्त्री उस्ताद ग़ुलाम हुसैन खोसो, शगुफ्ता नाज़ खोसो, बेबी यासमीन गुल खोसो ऐं इरम गुल खोसो, शहर बदीन खां। हीउ ख़त असांखे लिखी मोकिलियो शहर टंडो आदम खां नाज़ ख़ान ख़ासि खेली, नबन ख़ासि खेली, अब्दुल वाहिब ख़ासि खेली ऐं क़ाइम ख़ान ख़ासि खेली। मल्लाह पाड़े टंडे मोहम्मद ख़ान खां नाशाद अली अहमद मल्लाह, वफ़ा मक़बूल अहमद बुरड़ो, आबिद जवाद मल्लाह। शहर ठारू शाह खां मोहम्मद अशरफ उजण, तलहर खां अली मोहम्मद जूणे जो ऐं तोतो जूणे जो। ॻोठ पेरोज़ ख़ान थईम खां अली मोहम्मद उदासी, ख़ादिम हुसैन थईम, ख़ालिद हुसैन थईम ऐं ज़ाहिद हुसैन थईम। बेगना मोरी खां मास्तर रब ॾिनो समो, रशीद अहमद समो, शकील अहमद समो ऐं शाहिद अली समो। अदा रब ॾिना समा, तव्हां तमामु महिनत करे जेका लिस्ट लिखी मोकिली आहे मूं ॾांहुं, त कहिड़ा लफ़्ज़ जेके आहिनि कहिड़ी कहिड़ी तारीख़ुनि ते कहिड़े कहिड़े महीने में हलिया, सिलसिले इंतिखाब में तव्हां तमामु घणी महिनत कई ऐं इहो सभु कुझु मूंखे सही ॾे मोकिलियो आहे। इनशाला आऊं अॼु कोशिशि कंदसि, जेकॾहिं अॼु शामिलु न करे सघियसि त ईंदड़ हफ़्ते, हर हफ़्ते इहो चवंदी आहियां, पर जेतिरा प्रोग्राम अञा गाना हलणा आहिनि, जेकॾहिं टाइम मिलियो त उहे सभु जेके लिस्ट में अखर मां लिखी मोकिलिया आहिनि त ज़रूरु शामिलु कंदसि।
मीर मामूली तलहर खां परदेसी जुमो मल्ला। हे ख़त असांखे सिंधी रेडियो लिसनर्स क्लब नवाब शाह खां नाचीज़ आशिक़ ख़ासि खेली, आसिफ़ अली ख़ासि खेली, हसनैन अली ख़ासि खेली ऐं मोहम्मद अली जमाली लिखी मोकिलियो आहे। ॻोठ हाजी सोबो ख़ान लाशारी लॻ झलोरी खां मिठो ख़ान लाशारी। सही लफ़्ज़ चूंड करे महराण चौक बदीन खां मोहम्मद रफ़ीक मल्ला, बेबी फिज़ा ऐं फरसाना मल्ला। ॻोठ तैयब हाले पोटो खां नाज़ मोहम्मद इस्माइल हाले पोटो, गुल हसन हाले पोटो। ॻोठ तैयब हाले पोटो खां ई जानी जान मोहम्मद हाले पोटो, अली हसन हाले पोटो। ॻोठ सोहारो ख़ान जत खां गोलाची खां पोड़ो ख़ान जत। ॻोठ अब्दुल्ला लुटुर बदीन खां वफ़ा नूर मोहम्मद साले लुटुर ऐं बस नूर मोहम्मद आहे ऐं वफ़ा मोहम्मद साले लुटुर। शहर ढिलियार खां मोहम्मद नवाज़ बोज़दार, अब्दुल हिंगोर जो ऐं मीरल ख़ान बोज़दार। ढिलियार खां ई असांखे रिजूमल बसराणी बि ख़त लिखी मोकिलियो। टंडो मोहम्मद ख़ान खां वफ़ा मक़बूल अहमद बुरड़ो, नाशाद अली अहमद मल्ला। दरगाह सैयद तिल्ला शाह खां फ़क़ीर गुल मोहम्मद चांडियो, शहज़ादो फ़ुरक़ान चांडियो ऐं रहमान गुल चांडियो। ऐं हीअ ख़त असांखे मंसूर अहमद मरी, ॻोठ मौलवी अब्दुल्ला मरी खां लिखियो आहे। सीनियर रेलवे जमादार आहिनि मोहम्मद यूसुफ ज़रदारी ऐं जाम ॾातार हिन जो ॻोठु आहे। जाम साहब खां असांखे सही लफ़्ज़ चूंड करे ख़त मोकिलियो। अब्दुल रशीद राजड़ ॻोठ खंबरे खां यादि कयो ऐं खंबरे खां ई एम इब्राहिम राजड़। फ़क़ीर ग्रुप शहर चंबड़ जो ॻोठु ख़ान मोहम्मद उनड़ खां मोहम्मद याकूब उनड़, मोहम्मद बिलावल उनड़, मोहम्मद सिजावल उनड़, मोहम्मद इक़बाल उनड़। ऐं हीअ ख़त दरगाह शाह शकरगंज खां हाजी मोहम्मद छतल रिंद ऐं नज़ीर अली रिंद जो मिलियो आहे। ॻोठ आली जूणे जो खां अब्दुल्ला नाज़ जूणे जो, एम यूसुफ जूणे जो। हीअ ख़त शहर असांखे मिलियो आहे चंबड़ शहर खां लिखी मोकिलियो आहे। शहर चंबड़ खां प्रिंस एम इब्राहिम शेरानी ऐं अजब गुल शेरानी। ख़त त इलाही आहिनि, नाला ऐं चाहींदी आहियां त कंहिंजा रहिजी न वञनि। जेके बि ख़त मिलिया आहिनि त मुंहिंजी कोशिशि आहे त सभु शामिलु कयां। ॻोठ जमीलाबाद ज़िले कंबर खां शहज़ाद कोट तलको नसीराबाद। ॻोठ जमीलाबाद ज़िलो कंबर शहज़ाद कोट ऐं तलको नसीराबाद खां मोहम्मद बिरोही, ज़हूर अहमद गवास, बिलाल हुसैन गवास, नसीर अहमद बिरोही। ऐं तव्हांजो तफ़सीली ख़त आहे, तव्हां बिल्कुलु सही लफ़्ज़ चूंड करे मोकिलियो। हीअ ख़त मुंहिंजे हथ में। शहर 60 मेल खां ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली, मोहम्मद मलूक जमाली ऐं शहर 60 मेल खां ई ग़ुलाम मुजतबा जमाली, वकास अली जमाली ऐं अली हमज़ा जमाली जो। हीअ हुआ उहे ख़त जेके मूंखे अॼु ॾींहं जी डाक ताईं मिलिया ऐं असां सही लफ़्ज़ चूंड करे तव्हां मोकिलियो हुयो। इन करे इन्हनि सभिनी ख़तनि खे शामिलु कयोसीं। तव्हांजी महिरबानी। तव्हां सभु प्रोग्राम ॿुधो था ऐं जल्द ख़त तव्हां ॾियारे मोकिलिया। ॾिसो तव्हां जल्दी शामिलु बि थी विया हलिया ऐं जेकॾहिं हाणे ख़त रहिजी वेंदा हलिया त उन्हनि खे ऐं अॻुवाट ई माज़रत करे छॾंदसि त उन्हनि खे शामिलु न करे सघियसि। हाणे कुणे जी जेसिताईं ॻाल्हि आहे त असां कुणो कढाईंदा आहियूं प्रोग्राम जे प्रोड्यूसर खां। त अॼोको जेको कुणो आहे सो असांजे प्रोग्राम जे प्रोड्यूसर यासीन जुणेजो साहिब खां कढियो। यासीन जुणेजो साहिब जे महिरबानी जो ख़त कुणे में कढियो आहे उहो आहे शहर 60 मेल जो ग़ुलाम मुजतबा जमाली, वकास अली जमाली ऐं अली हमज़ा जमाली। मुंहिंजी तरफ़ां प्रोग्राम जे प्रोड्यूसर जी तरफ़ां, मुर्तज़ा सोलंगी जी तरफ़ां ऐं अहमद रज़ा जी तरफ़ां अव्हांखे तमामु घणियूं जेके आहिनि से दिली मुबारकूं हुजनि। ऐं बाक़ी हाणे तव्हां ते मुबारकुनि जा मींहं वसंदा ऐं छो त उहा तारुफ़ पियो आहे अदा जो उनखे बि शामिलु कंदसि अदा सूमार जो मोहम्मद सूमार जो। सो इन करे तव्हांखे असांजी तरफ़ां मुबारकूं हुजनि। तव्हां ख़त लिखिया सभिनी, तव्हांजी महिरबानी। ख़तनि जी इहा चूंड हुई जेका मूं अव्हां ताईं पहुचाई। प्रोग्राम जो पहिरियों गीत अव्हां सभिनी जी समात जी नज़र। दिल जी वीरान रिण
वायरस से महफूज रहें और घर आने वाली पोलियो टीम से बच्चों को पोलियो से बचाव के कतरे पिलवाएं। इसके अलावा करीबी मरकज़े सेहत से हिफाजती टीके जरूर लगवाएं और बच्चों का मुस्तकबिल महफूज बनाएं। पोलियो की तमाम टीमों को कोरोना वायरस की मौजूदा सूरत हाल में आपके बच्चों को महफूज तरीके से पोलियो के कतरे पिलाने की तरबियत दी गई है और हिफाजत अमूमी कुव्वते मुदाफ़ा रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां यासीन जोड़ा तव्हां जे लाइ पेश करे रहियो आहे। मौजूद सामीन कुझु महिरबाननि असांखे मैसेज करे प्रोग्राम चयो आहे त असांखे बेहद पसंदि आहिनि। इन में जौहर जमाली खान, असलंगर खान जमाली, मोहम्मद बहराब जमाली, इन्हनि सां गॾु ग़ुलाम क़ादिर जमाली ऐं मोहम्मद हाशिम जमाली आहिनि। तव्हांजी अदा तमामु घणी महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॿुधो पिया, पसंदि कयो पिया। पिपरी कराची खां मुश्ताक जतो ई चतो त आऊं बि प्रोग्राम ॿुधंदो आहियां, मुंहिंजे नाले खे तव्हां घटि शामिलु कंदा आहियो। बिल्कुलु न था, तव्हां ख़त नथा लिखो। बाक़ी मैसेज जेके अचनि था मोबाइल जा, उहे आऊं हमेशह मूंखे देरि थी वेंदी आहे जॾहिं आउं ॾिसंदी आहियां त सभनि जी तादाद में मैसेज हूंदा आहिनि। प्रोग्राम जे दौरान ऐं मैसेज न आहियां ॾिसंदी, इन करे चवंदी आहियां त ख़त लिखी अवां मोकिलियो। ॻोठ मुराद ख़ान चांडियो लॻ सेवण शरीफ़ खां, बिलावल चांडियो ऐं फिदा हुसैन चांडियो चवनि था अॼु असां प्रोग्राम ॿुधूं पिया, तव्हांजी बि महिरबानी। कोटड़ी रेलवे कॉलोनी खां मोहम्मद ख़ान चांडियो, ख़ादिम हुसैन चांडियो, मोहम्मद यूनुस चांडियो ऐं सूफ़ी फ़क़ीर चांडियो चवनि था असांखे प्रोग्राम तमामु घणो पसंदि आहे, असांखे बि प्रोग्राम में शामिलु कंदा। तव्हांजी बि महिरबानी मोहम्मद ख़ान चांडियो। ॻोठ मीर शेर मोहम्मद ख़ान तालपुर खां मीर अलाह ख़ान तालपुर जो ख़त मिलियो आहे। हिन लिखियो आहे त अॼु बहितरीनु अंदाज़ में प्रोग्राम पेश करण ते मुबारक अदा। ख़ैर मुबारक हुजनि। ऐं मूंखे सच पुछो त ॻोठ सन्याणी लाखेर लॻ ख़ैरपुर नाथन शाह खां अली अहमद लाखेर ऐं शोएब अहमद, जुनैद अहमद ऐं तारिक अली जो जेको ख़त मिलियो आहे, हिन जा 2 ख़त मूंखे मिलिया आहिनि। हिन लिखियो आहे त मूंखे हल्को फुल्को वधी जवाबु ॾींदा कयो असांजे ख़तनि जो, छो त असां ख़त लिखी मोकिलींदा आहियूं। ऐं वरी ॿिए ख़त में हिननि लिखियो आहे त थोरी स्पीड पंहिंजी जेका आहे तेज़ रखो, इन करे इलाही नाला शामिलु थींदा। अदा भले केॾी बि स्पीड रखां, आख़िर त वक़्तु गुज़रंदो, आख़िर त प्रोग्राम ख़तमु थींदो न। के इहो माण्हू जो घणी स्पीड रखंदो, मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे ऐं ॿिया कंपेयर्स जेके आहिनि उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे। स्पीड जे करे घणी रखंदसि त पोइ किथे ज़ेर ज़बर पेश नालनि में इंसान कमी पेशी थी वञे त वरी अवां ईअं मूंखे शिकायतूं लिखी मोकिलींदा त अदी असांजो तकड़ में तव्हां नालो या ज़ात ग़लति पढ़ी विया आहियो, ॻोठ जो नालो सही कोन अथव। तव्हांजो ख़त पढ़ी मूंखे खिल बि ॾाढी आई त स्पीड केतिरी वधाए। तेज़गाम ट्रेन जेका हलंदी आहे उन वांगुरु, पर अॼु तव्हांखे महसूसु थियो हूंदो त मूं पंहिंजी स्पीड कुझु वधीक तेज़ रखी आहे। ऐं हीअ ख़त असांखे सिंधी रेडियो लिसनर्स क्लब नवाबशाह खां आशिक़ ख़ासि खेली, मोहम्मद अली जमाली ऐं ज़हीर अहमद जमाली नाचीज़ तव्हां आशिक़ ख़ासि खेली लिखियो आहे। आउं तव्हांखे चवंदी आहियां त इहो न लिखंदा कयो, तव्हां बसि पंहिंजो नालो लिखंदा कयो आशिक़ ख़ासि खेली, उहो सुठो नालो आहे। तव्हां प्रोग्राम खे पसंदि कयो आहे ऐं चयो अथव त गाना 2-3 ज़रूरु ॿुधाईंदा कयो, इन करे पोइ अव्हांजा ख़त रहिजी वेंदा हलिया, पोइ वरी मयारो ॾींदा त असांजे ख़तनि खे शामिलु कोन। कमर्शियल बि हलाइणो हूंदो आहे त कुझु तव्हां बि मूंसां कंप्रोमाइज़ कंदा कयो त अदी हिकिड़ी वीचारी आख़िर छा करे, छो त मूंखे अञा जेको तारुफ़ आहे उनखे बि शामिलु करिणो आहे। ऐं अॼोके शहर जे विनर शहर 60 मेल जे ग़ुलाम मुजतबा जमाली, अली अहमद जमाली, हमज़ा जमाली, ऐं तव्हांजे तारुफ़ जे लाइ वरी बि गुज़ारिश कंदसि त मुख़्तसरनि तारुफ़ ॾियारे मोकिलियो, त इन करे असां इनशाला जल्दी लिखी मोकिलींदा त जल्दी प्रोग्राम में शामिलु कंदासीं। ऐं हिकिड़ो ॿियो गीत अवां सभिनी जी समात जी नज़र पर कोशिशि कंदासीं कुझु ख़त, कुझु नाला ऐं कुझु गाना बि शामिलु कयूं।
लगे रक्स बादल करे हीरत हथेड़ी लगे रक्स बादल करे अख तूंजी भरे याद मूंखे कजां अख तूंजी भरे याद मूंखे कजां रात जॾहिं ठरे रात जॾहिं ठरे याद मूंखे कजां ककर कण कण करे याद मूंखे कजां ककर कण कण करे याद मूंखे कजां प्रोग्राम सुगंध रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियोज़ मां पेश कयो पियो वञे। मौज़ सामेन ईंदड़ हफ़्ते जी झलक आउं चाहियां थी तव्हां नोट करे वठो ऐं उन खां पोइ कमर्शियल प्रोग्राम आहे उहो बि प्रोग्राम में अॼोके में शामिलु आहे गॾिजी था ॿुधूं उन खां पोइ तारुफ़ नशर कंदासीं मोहम्मद सुमार मेमण जो। इहा झलक आहे ईंदड़ हफ़्ते जी ऐं जीअं त मूं प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां सां गुज़ारिश कई हुई त रबियुल अवल जो महीनो शुरू थियण वारो आहे उन एतिराम जे पेश नज़र जेकॾहिं अव्हां आरफ़ाना कलाम या अहिड़ा गीत लिखी मोकिलींदा जेके असां पंहिंजे सिलसिले इंतिखाब में हलाए सघूं त असांखे अञा वधीक आसानी थींदी ऐं ख़ुशी थींदी छो त आरफ़ानो कलाम अव्हांखे बि वणंदो आहे त असांखे बि पसंदि आहे ठीकु आहे न इहा ॻाल्हि पंहिंजे ज़हन में रखिजो ऐं आरफ़ानो कलाम जेको आहे सो असांखे ॾियारे मोकिलिजो। हाणे पेश आहे कमर्शियल प्रोग्राम। हुकूमत पाकिस्तान